वॾा खुदी माज़ू सची कोन था कयूं हज़ू बज़ू के गरीब ते इल्ज़ाम आणू फ़ाइदो बाक़ी बदू के त एॾो कुत्तो त जो हाथ दे दी तो पाए दे दूं अरे ने मुझे बारे में बकवास न कर बकवास मुझे बारे में अबे बस थाव को नथी असां वॾा खुदी माज़ू बाक़ी वाद न पताए मां चाची मुझे न जिंदा तो मैं मामा से भी तो भाई जन्नत में की प्यारी तो मुझे न करा जैसे रने खैर हुजे तो जो बिलो कयूं था बिलो चाची तू नी कदम सूबेदार के चओ त सब खून जगे न हिन मजदू कया ऐं असां जो छोकरो कोरत में ते खुदा न कदी शादी दींदो ठहियो हाणे ठहियो अरे छॾे ने ॻाल्हि खे खून कहीं कया कहे न कया तू पंहिंजे वात खे बंदि रख पंहिंजे वात खे वाजी वा चाची तू तो मुझे असुर दुश्मनी प्लीज लद दादी ने जो ऐसा जो न करी दियो ने तू वाली चली बात बंद कर की मुझे प्यारी बस कर मिला पादर खान का पण सुधरियो नहीं गलत चईस या अच जन्नत अच त हलो हनी सूबेदार जे पेरनि हेठों ज़मीन गरम कयूं पोइ मन को छोकरे के छॾे चाची कसम से पहले प्यारो दे मुझे तो सुधार वाला तो कमा जा चाची जब तक ये छने वने तो बासी तो प्यावा तू अरे यार मां चवाई तो बस कर अरे यार तयो असां वॾा खुदी माज़ू हिकु उथी कोन थो सघी पसी मुंहिंजी गल लाइ त तक न वती किलाए कॾहिं वांगुरु फट थी विया त एॾो कुतो त सॼो हीअं तेल लॻो पियो आहे त अधु ॾाई नथो छॾे कुते जी तो ख़बर पई त चार कुरा त गल तो ते ॿ कुन ॿिया पाता तोखे ख़बर पवे तूं वरी मुंहिंजी मासूक थी के ॾिसी पोइ हाणे वसियत बि कान्हे का हीअं रुपी तूं माए अरे बस कर उठी कौन तो सके कर थोड़ा पर उठी तो दिखा दो सही वंशा असा वडो सलाम अल्लाह खैर जैसे रने खैर हुजे मुझे बचड़े सा केड़ो कयो तो केड़ो असर क्यों तो खुदा जे कहर खबर जो साहब खुदा जे कहर खबर जो खुदा जी जात डाढी तो उन्हें का खौफ क्यों जेकॾहिं असां मुजरमन के कुछ भी न चऊं त तव्हां जहिड़ा गरीब आज़ार में अची वेंदा आज़ार में साहब जेके मुजरिम आहिनि ऐं असुल ॾोही आहिनि उहे त ॿाहिरि वतन था घुमंदा बाक़ी जेके वीचारा गुगदाम आहिनि उन्हनि खे वठी कैद था करे छॾियो तव्हांजो मक़सद त मजू ऐं चरियो ॿई बेकसूर आहिनि बाबा असा मजू वाला कोन आया बहुत असा पंहिंजे छोकर का आया साहब खैरा जे सिर ॾे खैर हुजे वीचारो पंहिंजे वात में फासी वियो आहे बाकी दिलेर त एड़ो आ जो अल्लाह थो ॾिसे साहब दिले में पानी भी रात जो उते न पी सघंदो आ हाणे साहब वो खून कीअं कंदो तव्हां कुझु सोचो साहब मुंहिंजी अम्मा करम खान जांच ते वियल आहे वापसि अचे त मां हुनखे चई छॾींदुसि त हुनखे आज़ादु करे छॾींदुसि पर साहब वॾा त तव्हां आहियो न जे तव्हां आज़ादु करे छॾींदुसि त तव्हां खां केरु पुछंदो कुझु सम्झण जी कोशिशि कयो कानूनी कार्रवाई पूरी करणी पवंदी वॾो कानून ते हलो था जो इहा कार्रवाई पूरी कंदो खैरा जे सिर ॾे खैर हुजे साहब जेसी ताईं मुंहिंजे छोकिरे खे न खा छॾियो न असां बि हिते ई थाणे में वेठी हूंदियूंसीं पोइ ॾिसूं था असांखे केरु थो कढे पियो परेल हिननि खे सम्झाए जीअं ई करम खान वापसि ईंदो कानूनी कार्रवाई पूरी करे छोकिरे खे आज़ादु कराए छॾींदो खेरा कुछ समझण जी कर जॾहिं साहब चए थो छॾींदो माल साहब छॾींदो न अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे असां खणी हलऊं बि पर पोयों को कानून हड़ी उपतो सुनतो छोकरे खे खून जो ॾोहारी ॾेखारे फासाए छॾे त पोइ असां काॾों छॾाईंदासीं हा मिसकीन आहियो असांखे वेले जी वसियत आहे काॾों ज़मानतूं कराईंदासीं मां न वेंदसि जेसी ताईं छोकिरो न हलंदो मुंहिंजी भेण असां बि इंसान आहियूं कातिल ऐं मज़लूम खे सुञाणूं था तव्हां यकीन रखो तव्हांजे छोकिरे खे आज़ादु करे छॾींदुसि साहब असल कातिल त मजू आहे उनखे ई सज़ा मिले जेकर हू ॿाहिरि आयो त कातिल खे सज़ा ज़रूर मिलंदी हलो साहब मुंहिंजी बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ ॻाल्हि
सच्ची आहे सिधी सही जे मुंहिंजो छोकिरो चइनि ॿारनि में घर न पहुतो त सुभाणे सॼी आकहि वठीअ ते वेही रहंदी साहिब न छॾींदी साहिब असां असां ग़रीब मिसकीन हर हाल में हाकिम खान के मञाइणो पवंदो जेकर हाकिम खान हथ कढी वियो त पोइ मज्जू खे सज़ा लॻण खां केर बि पुछाए न सघंदो मज्जू जी ख़ातिर मूंखे पंहिंजी कावड़ छॾणी पवंदी जेकर मां ज़िद ते रहियुसि ऐं हाकिम खान असांजी कॾहिं बि कान कोन कढंदो कमु मुंहिंजो आहे हेठियां ई मूंखे करणी पवंदी पंहिंजी गति लाइ माण्हू गधा खे बि पेरे पवंदा आहिनि हिते त पोइ बि मुंहिंजी भाउ मजू जी ज़िंदगी जो सवाल आहे हा वञा हाकिम खान खे मञाए अचां जब त रब्बू आचर जो सहारो वठी मुंहिंजी तलाश में निकिता आहिनि पर उन्हनि खे शायदि ख़बर न आहे त मुजीब उहो पगड़ आहे जेको पंहिंजी पहिरीं फार सां पंहिंजे शिकार खे ख़तमु करे छॾियो आहे भल आचर रब्बू मुंहिंजे जू में लामारा ॾेई वठनि जॾहिं भॼी भॼी साणा थींदा पोइ उन्हनि जे शिकार करण में प्लासो सभिनी हिन तरफ़ जो रुख कयो आहे किथे सभिनी पोयां पुलिस जा पादर त न आहिनि ख़ैर ईंदा त मूंखे छा कंदा हूअं बि जंहिंजो मौत ईंदो अचे मुंहिंजो पासो वठंदो मुंहिंजो राकास जो फसल रसीद तैयार थी चुको आहे हा तोखे फसल ते नज़र रखणी पवंदी मुंहिंजी बि हिते कोन्हे ईअं न थिए जो दुश्मन सॼो फसल ई खणी वञनि ऐं असां घरनि में रहिजी वञूं बाबा साईं जेकॾहिं असां निभागे जे आसरे ते हलियासीं न त दुश्मन सफ़ायो करे वेंदो ऐं असांखे ख़बर ई कान पवंदी सरकार बेफ़िक्र रहो जुड़ियल सां गॾु मां बि आहियां हा बाबा साईं हाणे फसल लहण ताईं राति ॾींहुं असां जांच कंदा रहंदासीं तहां ॿिन्ही जी जाइ न आहे अञा को कम वारो हमरा घुर्जे जुड़ियल ॿिए जे हमरा जो नाले चयो आई बाबा साईं उहो बरात अची वेंदो जेकॾहिं उहो आयो त असां मज़बूत थी वेंदासीं ऐं असांखे मज़बूत थी रहणो पवंदो जीअं दुश्मननि जे मथां असांजो इहो तासिर बरक़रार रहे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर नानी अची वई नानी अची वई तूं
वरी काॾे थो वञी बिही त सही घंट मामा पंहिंजो सामान त कढां ओ अधी मुंहिंजो जो सिर थो वञे जे हाणे हिते घंटे लाइ थमे त पोइ मां खणी कोन सघंदुसि हली घर ॾे लाया थो पोइ तव्हांजे पंहिंजो सामान खणी वञजांइ हा हा ॻाल्हाइसि त मुआ तूं त परे थी ॾिसां कीअं हा, हा, मूंखे घंट ॾे अरे मोआ खका है अरे छॾ ले भागा हाणे त मां वञा अरे मां आई मोंजो त सामान ॾे की खाण हाणे हली खैर सर ॾेखार हो जे पोइ हुते को जगह थी भॼाई चा खणी वञ चिटी छो थी आहे मूंखे तव्हांजी बेईमानी जी ख़बर कान्हे अरे अच्छा बेमान सामान थी मुंहिंजो खणी वञां थी तोखे छॾियां ॿाहिरि असां तो लाइ छा न कयो हाकिम खान असां पंहिंजो सिर तिरीअत रखी तो लाइ हाज़ुर थिया आहियूं आंजी मांजी असां तुंहिंजे सॾ में सॾ ॾिनो आहे तते थथे असां तोसां पहिरियों उघाड़े ॿाहिरि निकिरी पिया आहियूं हर मुश्किल वक़्त में असां तुंहिंजो साथ ॾिनो आहे पर हिन वक़्तु जॾहिं मुसीबतूं असांजे सिर ते अची पियूं आहिनि त तव्हां पेर पोइते था कढो इहो तव्हांखे सूहे कोन थो हाकिम खान त मुसीबत वक़्तु पंहिंजे माण्हुनि जो साथ छॾे वञो एतिरी कावड़ चङी न आहे हाकिम खान मां मञा थो त जज़्बात में अची पंहिंजी हैसियत खां वधीक कुझु ॻाल्हाए वियुसि पर छा कयां मुंहिंजो भाउ पुलिस जे ज़ुल्म जे खाणे में पीड़िजे थो अहिड़ी हालत में मां पंहिंजे जज़्बात ते काबू पाए न सघियुसि मुंहिंजे लफ़्ज़नि तव्हांजी दिलि आज़ारी कई आहे त उन लाइ मां तव्हां खां माफ़ी थो वठां न जबार न इन में तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे हिन वक़्तु मुंहिंजो ई दिमाग़ इंतिशार जो शिकार थी चुको आहे यार मां पंहिंजो पाण खे नथो संभाले सघां इन जे करे ई मां तव्हांखे कुझु चई वेठो तव्हांजो चवणु मूंखे बुरो कोन लॻो पर महिरबानी करे अदा मजू जे लाइ कुझु कयो ॿुधण में आयो आहे त करम खान हद खां वधीक अदा मजू जे मथां ज़ुल्म करे पियो इहा तव्हां सां ॻाल्हि कीअं कई चाचा परियल इहो पहिरें नंबर जो कूड़ो आहे ऐं तव्हांखे हिन जी ज़ुबान मथां एतबार अचे थो मञू था त चाचा परियल भूल ॻाल्हायो हूंदो पर अदा मजू खे खून जे केस में वठी करम खान जेल में पुसरियूं कोन खाराईंदो जेकॾहिं थोरो घणो करम खान मजू जे मथां टार्चर करे थो त मजू बर्दाश्त करे वेंदो थोरो घणो किथे हाकिम खान अदा मजू खे त असुल कमु खई विञाए छॾियो हूंदो इन करे त मां चवां थो त सुभाणे हली अदा मजू सां मिली बि अचूं ऐं करम खान खे इबारत करे अचूं ठीकु आहे जवार सुभाणे हलंदासीं हाणे त ख़ुशि महिरबानी राजा भॼियो
कमीनो के चाहे जो पर मौत का केतरो भजंदो तमाम जल्द जे करे तो के मौत जी चादर न वेड़ियम तो मुझो नालो अचर खान नाहे मुझो नालो अचर खान। अम्मा मूंखे नथो लॻे त बचाए खे को पुलिस छॾींदी। उहा मां भली कुझु सेखत अचेसि जीअं ॿार जो थोरो अकुल ज़री सिखी अचे। बाबा तुंहिंजी बचाए सां कहिड़ी दुश्मनी आहे जो हथ खणी वठो तो पिटीसि। उहा मां पिटियासि कोन थो पिटियासि। मां इहो थो चवां त मन छोरो सुधरी पए। पुलिस जा पादरा लॻंदसि न त पोइ पाणी सुधरी पवंदो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुआ खगा हिन घर जे मथां मुसीबतूं ई कोन थियूं लहनि। अरे आसमान तां मुसीबतूं मूं त न हण लाथियूं न। हाँ जो मूंखे हथ खणी पिटी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुआ खगा मां थी सोचां पई त हलूं मुर्शिद जे ज़ियारत जे लाइ के 4 रातियूं टिकी चौक पूरो करे अचूं त हिन घर जे मथां के मुसीबतूं लहनि। न केरा न मूंखां इहो कोन पुॼंदो जो हंध बिजरा कुलनि ते कयूं ऐं तोसां गॾु मुर्शिदनि जे दरनि ते वटा धिका खाईंदो। केॾो मन हुसां खगा तुंहिंजो अलाह जे प्यारनि तां बि ईमान खजी वियो आहे। और न मूंखे उन्हनि जे मथां ईमान आहे पर तोसां गॾिजी हली मूंखे धिका खाइण जो शौक़ु कोन्हे। बाबा तूं बि जेकॾहिं अम्मा सां गॾु वेंदे त लही कोन वेंदे ऐं अम्मा सच थी चवे अलाह जे प्यारनि जी चौठ चुमी अचो त मन का हिन घर तां मुसीबत लहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे जंहिं मोह खगो जीव में जीव मिलाए त पोइ असां सुधरी न वञूं पर किथे को बि नेकीअ जो कमु सोच त मोह हुन में कहिड़ो दुखयूं बीठो हूंदो। हिन मोह खगे जी गहती असांखे काथे सुधरणो ॾींदी कुझु कोन थींदो। हलो ठीकु आहे अॼु खां पोइ मां तुंहिंजे जीअ में जीव मिलाईंदुसि। और जीअ ईअं पोइ ॾिसां त तूं कीअं थी महला तूं वॾाई। महला तूं खणी भली न बि अॾजनि पर वरी बि सुखियो टुकुर त खाईंदासीं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे सुखियो टुकुर त ठहियो पर इहो वेले टाइण जे लाइ बसर बि कोन थो लभे। अम्मा बाबा हलंदो तूं रुगो पंहिंजी तयारी कर ऐं इहो बि ॿुधाईंसि त कहिड़े मुर्शिद जी दर जी हाज़िरी भरींदव। उहा मां मूंखे न मुंझाए हे मां ॿाहूं थो वधाए मूंखे न मुंझाए। मां एतिरो वांदो कोन्हा जो रिलियूं कुल्हे ते रखी माने खे रुलाईंदो वठां। वञी खड में पओ। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां भी कंहिंजी मोहताज कोन आहियां। जे न मुंहिंजे दिलि घुरियो त मां पाण ई निकिरी पवंदसि मुर्शिद जे दीदार लाइ। भला बिस्मिल्लाह। ये छापो करे बाबा चलो करे इरो बाबा वेगा बत्ती बाबा। अल्लाह सरकार मुझे जिस्म जो रतो भी तव्हां अॻियां हाज़िर आहे। मुझो मांस कावन कुतनि खे खाराए छॾियो त बि मां तव्हांखे मयार न। सरकार मूं मथां महिरबानी करे मुंहिंजी न्याणीअ जी ज़िंदगी ज़हर थियण खां बचाए। घना तो सारी छोकरी अपनी आशिक न भॼ अपनी जिंदगी आप ज़हर की थी ओधर ते मोलू गुज़रिय खे यादि करण मां को बि फ़ाइदो कोन्हे ऐं माण्हू ॿिए ते इल्ज़ाम हणण खां पहिरीं पंहिंजे गिरबान में ॾिसे। असांजा दामन गुनाहनि सां भरियल हूंदा आहिनि पर पोइ बि असां ॿिए ते इल्ज़ाम हणण में देरि न कंदा। वॾा बाबा ग़लती थी माफ़ी ओधर ते मोलू असीं माण्हू आहियूं मोहबती ऐं ॿिए जी दिल आज़ारी करणु नथा चाहियूं। तूं ये ताना ऐं तुन कहाणी ॻणी जी दिल आज़ारी पियो करे इहे कम छॾे ॾे मोलू। शायदि तोखे ख़बर न आहे त कंहिंजी दिल आज़ारणु केॾो वॾो ॾोह आहे। वॾा बाबा वल माफ़ी ओधर ते घणा बाबा मां बार बार तोखे इन करे ज़ोर भरे रहियो आहियां त हाकिम ख़ान हाणे पंहिंजी ज़िद तां लथो आहे ऐं तुंहिंजी न्याणीअ जो बि भलो थींदो। घणा तूं फ़िक्र न कर तुंहिंजी न्याणीअ खे ख़ुशि रखणु मुंहिंजी ज़िमेदारी आहे मुंहिंजी। सरकार मां पंहिंजी न्याणीअ जी ख़ुशी ॾिसणु थो चाहियां पर अलाए छो मुंहिंजी न्याणी वधि में वधि हाकिम ख़ान खां नफ़रत थी करे। पोइ मां हुनखे कीअं राज़ी कयां त हू पंहिंजे भाउ जे कातिल सां शादी करे। उफ़ अल्लाह मञा थो बाबा मां मञा थो त का बि
भेण पंहिंजे भाउ जे कातिल सां लाऊं न लहंदी, पर राणी हिन वक़्तु हिकु अहिड़े मोड़ ते अची बीठी आहे जिते हाकिम खान जूं अॻियूं ग़लतियूं बि माफ़ करे उनखे पंहिंजो करे तव्हां सिर्फ़ु हिकु चकर मुंहिंजी करे पंहिंजी न्याणीअ खे राज़ी करण लाइ ज़ोर भरे ॾिसो। ठीकु आहे सरकार, मां तव्हांजे करे हिकु चकर छा 10 चकर ज़ोर लाईंदुसि। ख़ुदा करे राणी राज़ी थी पए। बाबा जेकॾहिं असां चाहियूं हा त राणीअ ऐं हाकिम जो निकाह ज़बरदस्ती बि थी सघे पए, पर बाबा असां माण्हू आहियूं मोहबती यार, कंहिंजी दिल आज़ारी करणु नथा चाहियूं। बाबा हिकु तरफ़ हाकिम खान जो ज़िद आहे, ॿिए तरफ़ हुन न्याणी वीचारीअ जूं मजबूरियूं। अड़े बाबा असां त पुलसरात जे विच ते बीठा आहियूं। उन पुलसरात तां पार कराइण हाणे तुंहिंजो कमु आहे घणा। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कयां। मोलू बाबा घणे खे वठी पंहिंजी न्याणीअ सां मिलायसि। साईं आओ तो सांगू न्याणी न मिलाया उधर ते महिरबानी। वजा बाबा।